हक़ मौजूद साथियों, पहिरीं ये वीडियो ॾिसो, उन खां पोइ वरी ॻाल्हायूं था। नालो विशाल कुमार आहे। जीअं त मां कानपुर महर जो रहिवासी आहियां। मूंखे सरदार राजा खान महर साहब बंगले ते घुराई। असांजी पाण में वहिंवारी आहे। मां उन्हनि खे चयोसीं मां पंप ते कमु न कंदुमि, मां कराची शिफ्ट थियां थो। उन गुस्से में मूंखे ॾाढी मार ॾिनी, पंहिंजे नौकरनि सां मिलाए करे मूंखे उघाड़ो करे मुंहिंजी वॾी तज़लील कई अथईं। जेको आहे त मां मीडिया ते अची करे हे ॾिसो मुंहिंजी हालत आहे, मूंखे चए मौत मार धमकी ॾिनियूं अथई, मां तोखे गोली हणंदुमि। इहो ज़ुल्म असां सां न कयो वञे। असां बि दीवान आहियूं, इंसान आहियूं। असांजो ॾोह कहिड़ो आहे, असांखे इहो सम्झायो वञे। वीडियो तव्हां ॾिठी। कानपुर महर जे वापारी विशाल कुमार खे बंगले में बांदी बणाए कपड़नि खां आजो करे वहशियाणो तशद्दुद कयो वियो ऐं PPMPA अली नवाज़ उर्फ राजा महर ते इहो इल्ज़ाम आहे जेको विशाल कुमार हणी रहियो आहे पंहिंजी वीडियो में। ऐं इहा जेका FIR बि हुनजी दाख़िल नथी कराई वञे ऐं केरु हुनजो पुछाणो बि नथो करे, छो त हू MPA आहे, छो त मिनिस्टर आहे। ऐं इहो कहिड़ो इंसाफ़ आहे ऐं किथां जो इंसाफ़ आहे त मज़हबनि जा मतभेद खणी करे असां माण्हुनि ते तशद्दुद कयूं ऐं हू हुतां वञणु चाहे थो। विशाल चए थो त मां हितां वञणु चाहियां थो ऐं असांखे सज़ा ॾिनी पई वञे त असांजो मज़हब ॿियो आहे, असां हिंदू आहियूं। त मुंहिंजो सुवालु सभिनी खां इहो ई आहे जेको मां हर भेरे कंदी आहियां त इंसानियत किथे आहे? तव्हां मज़हबनि जूं ॻाल्हियूं बि कयो था, तव्हां फ़िरक़नि जूं ॻाल्हियूं बि कयो था, ही मज़हब हू मज़हब, ही फ़िरक़ो, ही सभु कुझु, सभु ॻाल्हियूं तव्हां सभु कयो था। माना जेके आलम दीन आहिनि उहे बि कनि था, आम माण्हू बि कनि था जिन खे थोरी घणी का ॼाण आहे, इस्लाम मज़हब दीन उन्हनि जी थोरी घणी का ॼाण आहे, उहे बि इहे ॻाल्हियूं कनि था। मां पुछां थी तव्हांजो ईमान किथे आहे? तव्हांजो ईमान छा ते आहे? जेकॾहिं पाण क़ुर पाक जी ॻाल्हि कंदासीं त उन में बि त सभ खां मथे इंसानियत आहे ऐं इंसानियत ते ईमान हुजणु ज़रूरी आहे न सभ खां पहिरियों, पोइ अचनि थियूं ॿियूं शयूं, पोइ ॿियनि शयुनि ते ॻाल्हायो तव्हां। जॾहिं तव्हांजो ईमान ई पको कोन्हे, सघारो कोन्हे, त पोइ तव्हां केरु थींदा आहियो कंहिंखे बि कुझु चवण वारा? ऐं जेकॾहिं हया बि नथो अचेव त पोइ कुर्सीअ खे छॾियो, पर न कुर्सीअ खे कीअं छॾींदो? माल मिल्कियत मेड़ण जो जेको ज़रियो आहे कुर्सी त आहे, पर कॾहिं कंहिं मढ़ खे ॾिठो अथव, कंहिं लाश खे ॾिठो अथव? ज़रूरु ॾिठो हूंदव, ज़रूरु ॾिठो हूंदो। त मां साईं ईमान वारे असांजे मिनिस्टर साहिब खां थी पुछां, कॾहिं को तव्हां मढ़ ॾिठो आहे? ज़रूरु ॾिठो हूंदव। छा हूंदो आहे हुनजे हथ में? ख़ाली हथे हूंदो आहे ऐं एतिरो त बेवस हूंदो आहे जो हथ ई पेर बि ॿधा पिया हूंदा अथसि, कुझु बि नाहे खणी वेंदो। त सोचो अॻियां तव्हांखे जवाबु छा ॾियणो आहे? हिते त तव्हां गुज़ारो करे वेंदो, मूंखे हिनखे हुनखे माराए खणाए कटाए वढाए इहो सभु करे हिते त गुज़ारो करे वेंदो, निकिरी बि वेंदो। अॻियां छा कंदो? अॻियां बि त कुझु जहान हूंदो न हिसाब किताब जो, हुन में छा कंदो? छा जवाबु ॾींदो? हर ॿिए ॾींहं ते असां का न का ॻाल्हि खणी अची वेहूं था, छो त असां लुछऊं था, छो त असांखे आम माण्हू, असां पाण आम माण्हू आहियूं, असांखे अंदर में पीड़ महसूस थी थिए, कंहिं बि ग़रीब अबोझ सां कुझु बि थिए थो त अची वेही था रहूं ॻाल्हाइण जे लाइ। तव्हांखे हया नथो अचे, शर्म नथो अचे, लॼ नथी अचे, कुझु बि नथो थिए तव्हांखे। हिसाब थींदो, पुछाणो थींदो ऐं ख़तरनाक क़िस्म जो थींदो। ऐं हा, कंहिं ॿिए टे चौथे पंजे छहें सतें जनम में न, हिते थींदो, अखियुनि सां ॾिसंदव। ऐं तव्हां त मिनिस्टर आहियो, MPA आहियो, सभु हक़ रखो था, इख़्तियार रखो था, तव्हांजा तक, तव्हांजा इलाइक़ा, ऐं तव्हां सम्झो था त तव्हां पंहिंजूं जेको तव्हांखे वाॻूं मिलियल आहिनि, जेके असां चऊं था तव्हांखे, तव्हां वाॻ धणी आहियो जेके हुकूमत में वेठल आहियो, त तव्हां जेकॾहिं वाॻ धणी आहियो
ऐं मालिक आहियो, वारिस आहियो सभिनी जा, सॼी धरतीअ जा, छो त हुकूमत में वेठा आहियो, त पोइ तव्हांखे इहा सम्झ कोन्हे का त इन्हनि माण्हुनि ते तव्हां तशदुद बि कयो था, इन्हनि ग़रीब अबोज माण्हुनि खे मज़हबनि जे नालनि ते, फ़िरक़नि जे नालनि ते, गुरबत जे नाले ते या का ॻाल्हि न मञण जे नाले ते तव्हां उन्हनि खे क़त्ल बि करायो था, उन्हनि खे बांदी बि बणायो था, उन्हनि खे गुम बि करायो था, त पोइ तव्हां वोट बि त इन्हनि खां ई था वठण वञो। इहो कीअं? तव्हांजा ईमान पका कोन्हनि खे। तव्हांखे कंहिं ॻाल्हि ते ईमान आहे, तव्हांजो पैसो ई रुगो ईमान आहे। हिकिड़ो वापारी आहे, पंहिंजे शहर में वेही करे हिकिड़ो वापार करे थो, ऐं हिंदू कम्यूनिटी जेका आहे उहा सदाई हिकिड़ी पुर अमन ऐं वापारी रही आहे, न ॿिनि में न टिनि में, न कंहिंजो ॾियणु न वठणु, कम सां कमु रखियो आहे सदाई। हिकिड़ो मां हिंदू कम्यूनिटी जी ॻाल्हि कंदी आहियां, ॿियो वरी जेका असांजी मेमण कम्यूनिटी आहे, काठियावाड़ी मेमण बि, असांजा सिंधी मेमण बि जेके असांजा आहिनि उहे बि, उन्हनि सभिनी सदाई कम सां कमु रखियो आहे। उहे ॿिनि या टिनि में पवनि ई कोन, उहे न झेड़े फॾे में पवनि न छा, त उन्हनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, या त अंदरि का ॻाल्हि ॿी आहे। पर हू त विशाल पंहिंजी वीडियो में जेको कुझु ॿुधाए रहियो आहे उन मां इहो ज़ाहिर थिए पियो त उहो सच पियो ॻाल्हाए, सच बि आहे। जेकॾहिं इहो सच बि आहे त मूंखे इहो ॿुधायो त जेके तव्हां मिनिस्टर वेठा आहियो, तव्हांखे खोट छाजी आहे? तव्हांखे कहिड़े क़िस्म जी खोट आहे? तव्हांखे डपु छा खां आहे? तव्हांखे इनसिक्योरिटी कंहिंखां आहे? तव्हां वटि त सभु इख़्तियार आहिनि, तव्हां वटि पैसो, माल, मिल्कियतूं छा नाहे तव्हां वटि? उन खां पोइ हिकिड़े ग़रीब माण्हूअ खे, माना ग़रीब ई तव्हांजो टारगेट आहे, उन्हनि खां ई वरी वोट बि वठो था। माना इहे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं इहो मां चवां थी त मुंहिंजी ज़ाती राय त इहा ई आहे त मूंखे शर्म अचणु घुरिजे ऐं मूंखे ॿुधी मञणु घुरिजे त जेकॾहिं मूं वटि वज़ारत बि आहे ऐं मां वज़ारत वारी कुर्सीअ ते बि वेठल आहियां, ऐं पोइ उन खां पोइ बि सभु इख़्तियार बि अथमि, पर उन खां पोइ बि पाण खां हीणे ते मां जेको आहे सो हुकुमरानी कयां ऐं उन ते ज़ोर हलायां ऐं उन ते पंहिंजी मर्ज़ी मढ़ियां। मूंखे त शर्म ईंदो ईअं कंदे। ऐं सभ खां पहिरियों त मां पंहिंजे तक वारनि खे, जेकॾहिं मूंखे का वज़ारत आहे त हया हूंदुमि अखियुनि में, सभ खां पहिरियों त मां पंहिंजे तक वारनि माण्हुनि खे अमन, सुकून, सहूलियतूं ॾींदसि। पर तव्हां कहिड़े क़िस्म जा वज़ीर आहियो या MPA MNA आहियो जो तव्हां अहिड़ियूं ॿाराणियूं हरकतूं था कयो? मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हांखे त वॾा वॾा फ़ैसिला करणु घुरिजनि पंहिंजे सूबे लाइ, पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजे आम माण्हुनि लाइ, पंहिंजे तक जे लाइ। तव्हांखे सगारा हिकिड़ा स्टेप्स खणणु घुरिजनि जंहिंसां तव्हांजे तक में तव्हांजी वाह वाह थिए, तव्हांजी वाखाण थिए, तव्हांजो नालो सुठनि माण्हुनि में ॻणियो वञे। त तव्हांजो टारगेट रुगो हीणा माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, अबोज माण्हू आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि। तव्हां त मिनिस्टर आहियो, हर त सोचणु घुरिजे त पंहिंजे तक लाइ मां के अहिड़ा वॾा वॾा कम करे वञा जो मूंखां पोइ मूंखे यादि कयो वञे सुठनि लफ़्ज़नि में। पर तव्हांजी जेके ही कारवायूं आहिनि, इहे मां नथी सम्झां त घणो वक़्तु को तव्हांखे कोई यादि रखियो वेंदो या सुठनि लफ़्ज़नि में को तव्हांजो नालो वरितो वेंदो। सो इन करे सोचियो, हीअ जेका कुर्सी आहे जंहिंखे तव्हां सम्झो था त इहा सदाई न हूंदी, या हीअ जेका हयाती आहे जेका हर माण्हू पैसे वारो सम्झे थो त सदाई रहंदी, न, बिल्कुलु बि न। इहा कुर्सी बि अॼु आहे सुभाणे न हूंदी, या मिल्कियत बि अॼु कखु आहे सुभाणे लखु आहे, अॼु लखु आहे सुभाणे कखु आहे। इनखे सोचियो, इनखे वीचार कयो ऐं पंहिंजनि माण्हुनि खे एॾो न ईज़ायो जो पोइ तव्हांजो ईज़ाउ जेको तव्हांखे मिलंदो उहो तव्हांजे सभ खां मथे हुजे। रहम कयो उन्हनि माण्हुनि ते, रहम कयो उन्हनि माण्हुनि ते जेके तव्हांखे इन्हनि ऐवाननि में था पुॼाइनि। न त शायदि तव्हां मां त अलाए केतिरा जेके मिनिस्टर MNA MPs पढ़ियल लिखियल बि कोन्हनि, अंगूठो थो हणणु अचनि, सभिनी खे ख़बर आहे। पर पोइ बि तव्हांखे हुन ज़ात, वॾी ज़ात तव्हांखे कुर्सी ॾिनी आहे, मान ॾिनो, त मान रखो, हया कयो, थोरो हया।